राणा तू चवी तो उतां छोकरे या छोकरी के कढण में मां तुझो साथ दिया। हल ठीक है तुझे मां साथ दिनो, पर मुखे सिर्फ इहो ॿुधाए त तोखे कीअं ख़बर पई त रईस जी छोकरी के कढण में आलम खान जे सौट पुनल जो हथ आहे? किथे इन कम में तू शामिल तो नहीं राणा खान? सुल्तान तू कुछ भी समझी, पर तुझो मकसद आहे आलम खान के बर्बाद करणो ऐं मुंहिंजो कम आहे अकबर खान के ख्वार करणो। ऐं सुल्तान जॾहिं मुंहिंजो साथ ॾे। राणा जेकॾहिं तू सचो आहीं ऐं छोरो पुनहली आहे पोइ ईअं समझ त मुंहिंजो त कमु थी वियो, पर पोइ मां तुंहिंजो साथ छो ॾियां? बारह ही सुल्तान बारह ही जेकॾहिं छोरे छोरी खे उतां हथ करे था वठनि त अकबर खान जी इज्जत खे बचाइण जे लाइ ही ॻाल्हि खे उते जो उते दफ़न करे छॾींदा, पोइ छोरे छोरी खे ज़िंदा छॾे वेंदा। सुल्तान खान पोइ तूं ऐं मां घणी लख कोशिशूं बि कयूं न, पर अकबर खान खे बदनाम न करे सघंदासीं। ऐं पोइ हर को इहो ई सम्झंदो त असां कूड़ा ऐं पंहिंजी दुश्मनी निभाइण जे लाइ अकबर खान सां पिया था रांदि खेॾूं ऐं उनखे बदनाम पिया कयूं। पर जेकॾहिं छोरे छोरी खे उतां कढी रवानो करण में कामयाब थी था वञनि त पोइ कंहिंखे बि कुझु चवण जो को रस्तो न आहे। इन खां पोइ अकबर खान ऐं आलम खान जा हथियार हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं हूंदा ऐं असां पोइ ते हटी तमाम सुकून सां वेही इन्हनि ॿिन्हिनि जो तमाशो ॾिसंदासीं। ठीकु आहे राणा खान, हाणे इहो ॿुधाए त मूंखे करणो छा? सुल्तान मूं कुझु प्लानिंग हिन तरीक़े सां ठाही आहे। आलम खान इहो कमु तोखे सिज जो उभरण खां पहिरियों करणु घुरिजे आहे, जीअं घणी बदनामी खां बची वञे। पर हाणे देरि थियणु घुरिजे। सभिनी खां अॻु में तूं लहिजां ऐं कीअं ई हथ अचनि ॿिन्ही जे बूथ ते कपिड़ो चाढ़े केॾे वठी अचिजे। ऐं हा आलम खान, कोशिशि कजांइ त इहा बापूर ॿाहिरि ताईं न पहुचे। आई ॻाल्हि सम्झ में?
पुनला चैनी तरफन का हमरा कच्चे में ले आयन हाने सिर्फ तू कन दई मुझी गाल बुध जी जी मां बुधा तो जितरो जल्दी थी सके ना तू ही मोबाइल को पर तरफ निकलना शुरू क्यों मां भी पोए आ चाहो तो जी जी मां बता तो गाल बुध मोबाइल पान ध्यान रख जाए कट जाए ना मां पोए आ चाहो तो जल्दी हलंदुल जल्दी कर हलंदुल मां ताजे पोए ही आया मां काफी अॻिते निकिरी चुको आहियां हाणे छा कजे अरे चरिया तोखे कुछ भी न थींदो तू सुस्त न थी तू अॻिते हलंदो हल मां तव्हां वटि पहुचण वारो आहियां तू अॻिते हलंदो हल ॻाल्हि खे सम्झे छो नथो तू हिन जंग मां निकिरी ओभर तरफ़ जेको लुंडो बंद आहे न इन जी साइड खां तू हलंदो हल पोइ उतां पोइ पके ते चढ़णो आहे उते गाॾी तयार बीठी आहे गुराम असां कोन बची सघंदासीं अरे चरिया तोखे कुछ भी न थींदो तू सुस्त न थी तू अॻिते हलंदो हल मां तव्हांजे वेझो पहुचण वारो आहियां हलंदो हल अॻिते काफी बाहर निकली चुका हूं बाकी थोड़ो सुल्तान हेलो जिनजा मिट हूंदा दरिया
बेखबर अदा कुनाल छापियो चवे गुराओ कुनल पे चोता वहां भी निभा असां सां को हिकिड़ो गॾु छो थो हले सो तंहिंखे हथ ते पे ॾिनमि त तूं को फिक्र न कर बेगम थी वञ ही माण्हू न सम्झ त मां तोसां पाण गॾु आहियां गुराम हिननि जो कमु त पूरो कयोसीं हाणे उन पोयां सॼो ॻोठ हिननि जी ॻोल्हा में लथल आहे अदो अकबर बि उन्हनि सां गॾु आहे हल त हली भाउरनि सां भाउर थियूं ईअं त सुभाणे अदो अकबर खान मयार ॾे त राणा खान हेड़े ॾुखे वक़्त में मूंखे अकेलो छॾे वियो हल बाबा कुझु ॻोठ वारनि जा हक़ ऐं फर्ज़ असां ते हल त हली उन्हनि सां बि निभायूं हा दा सही था चओ हलो त हली उन्हनि जा भाङे भाई वार थियनि हलिया तुझे खबर तू बता कहाँ आवाज है नाग त हलिया विया असां लीका था कुटियूं ना ये न तो थी सके ये अदावरा मां त सम्झां थो त छोरो ऐं छोरी राति जी हूंदा ई बार टपी आहे नामुमकिन आहे राणा खान नामुमकिन आहे चारो तरफ़ असां तर जेतिरी चांहि बि कोन्हे छॾी त इहो काॾां निकिरी वेंदा जिन जा मिट हूंदा अज़ीज़ हूंदा रत जो रिश्तो हूंदो उन्हनि कढी हिननि खे रवानो कयो हूंदो वो तो ठीक आहे राणा पर इहा त ख़बर पए त इहा डांगी कंहिंजे मुंहुं मथां घुमी आहे हाणे त ख़बर पइजी वई न सुल्तान अरे इहा ख़बर नथी पए त इहा डांगी घुमाइण वारो केरु आहे यार माण्हू त चवनि था त छोरी त रेस जी टिन धीअरनि मां हिकु हुई छोरो आलम खान जो सौट मलार बाबा चङे नमूने ॻोठ में दिलि सां जाच जूं चकियो मथा इहो छोरो इते हुजे हा जाचक जेकॾहिं हिते हुजे बंदूक मूंखे हणिजो जेकॾहिं हिते न हुजे बंदूक आलम खे हणिजो
बाबा अम्मा नमानी अम्मा आती आती जल्दी आ छा थियो निमाणी अरे छा थियो दिया मासी मुझे हाँ मूंखे ओरट था अचनि मथे के चक्कर था अचनि मां कोन बचंदसि मासी मां मरी वेंदसि मासी दिल जाए कर अम्मा अल्लाह कंदो सब खैर थी वेंदो मासी मूंखे बचाए मासी मां मरी वेंदसि अल्लाह खैर कंदो अम्मा अल्लाह खैर कंदो तोखे कुछ भी कोन थींदो अल्लाह खैर कंदो अम्मा कुछ न अल्लाह खैर कंदो ये थींदो आ अदा तो सुल्तान वारन के त सडु करे अच मां उन्हनि निभागन के किथे ॻोल्हियां हू हूंदा रईस जे पोयां भज भजा में तू निमाणी के संभाल त मां रक्षा वठी तो जा त पोइ वारो कर अदा रक्षा कराए अच छोकरी हथन मां थी वने हाँ दी मां जल्दी में रक्षा कराए तो अचां भज अदा भज अल्लाह खैर कंदो अम्मा दिल जाए अल्लाह खैर कंदो मासी मुझे हाँ तो मुझे मासी मुझे हाँ तो मुझे मासी मुझे हाँ तो कुछ न अल्लाह साईं तू खैर कर हाणे तोखे पारा ते वञ उथी अञा वेठो आई वेहण जो टाइम कोन थई वञ उथी उथी अञा वेठो आई जाड़ा खान हाणे ही वेहण जो वक्त न थई ऐं आऊं त चवई थी दोहल गिची में पाए थमालो हणी वञी पंहिंजी भेण जे दर ते बि हा ऐं उनखे चईसि त छोरियूं विहारण जो अंजाम ॾिठई असांखे संग ॾियण में हुनजी इज़त पे घटिजी हा वाह 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 जी इज़त थी तसा सत राजुन में सब वाह वाह करदा हुंदा उथी हाणे वञ ॾिसी छा तो मूंखे हां वञी पंहिंजी भेण बानो बेगम जे ज़ख्मन ते ये मिर्च ते बुरके अच उथी हाणे हाँ मुझी पाण दिल ये थी चए जातो तो पेरन में खुखरू बदी पंहिंजे तरका वडिया बानो बेगम जे हवेली ताईं डांस ऐं नाच कंदो वञा ऐं अकबर खान जे सीने ते लतू दीपक राग को छेड़ियास अंदर सड़ेस जैसे भली ढीको ही ढेरी बस बाबा बस ही वक्त अकबर खान सां हमदर्दी ॾेखारण जो जेकॾहिं तव्हां हमदर्दी नथा ॾेखारे सघो न त पोइ कंहिंखे ॾब बि न ॾियो अरे अब्बा केड़ियूं हमदर्दियूं कयूं उन्हनि केड़ी चङाई कई आहे असां सां इहा बानो बेगम जाड़े खे मूंखे ॾिसे थी ॼण अछे कपिड़े ते रत जो टिको जॾहिं हुनजो अंदर असां लाइ सड़ियो पियो आहे त हिन वक़्तु हुनखे दिलासो ॾियण लाइ माखी जूं सितियूं विझण लाइ असीं बि कोन वेंदासीं अमा जेकॾहिं तव्हांजी दिलि पुफीअ खे दिलासे ॾियण ते नथी चए न त पोइ घर वेही रहो का ज़रूरत न आहे अकबर खान जे घर वञी हुननि जे फटनि ते मिर्च बुरकण जी उहो बि अकबर खान इहो सदमो बर्दाश्त न करे सघंदो बाबा सदमो बर्दाश्त करे या न करे पर से ॾुखियो अकबर खान जातो ॾाढो ॾुखियो ॾाढो ॾुखियो बाबा जेकॾहिं अकबर खान मरंदो तोखे छा मिलंदो छा मिलंदो चरियो थी जा चए जातो छा मिलंदो बाबा सब कुछ मिलंदो जातो हाणे अकेली रन ज़ाल वीचारी असांखे भला छा कंदी
इन्हें अतीअ जे पेरनि जे हेठां अहिड़ी त ज़मीन गरम कंदो साज़, अहिड़ी त ज़मीन गरम कंदो साज़, संग त ॾे ई ॾे, पर अधु मिल्कियत बि ॾींदी, अधु मिल्कियत अतीअ जो धिंगो ई ॾेरी। कोन खपे इहा मिल्कियत बाबा, कोन खपे मूंखे जेका फरेब धोखे ठगीअ सां हासिल कई वञे। बुख विखीअ मां मरण त पसंदि कंदुसि, पर बेईमानी जे मिल्कियत मां तयार थियल पुलाव मां हिकिड़ो चांवर बि न चखंदुसि। ॿुधी थी न, ॿुध न छोरे पाण जूं ख़बरूं। आईने जो छोरी तो असां मिड़े इश्कड़ो थी पियो आहे, तॾहिं तो अहिड़ियूं ख़बरूं करे। जॾहिं ठोकर लॻंदसि न, पोइ ॾिसजांइ कीअं तो पेर ते अचे। हा न बानू बेगम न, परे थी बि मूंखां। तूं पंहिंजे न्याणियुनि खे पंहिंजे पुट करे पालियो, ऐं अॼु उन ई न्याणियुनि मुंहिंजे लाॾी प्यार जो ग़लति फ़ाइदो वठी वरी मूंखे कंहिंजे साम्हूं कंध करण जे क़ाबिल कोन छॾी। संभाल पंहिंजो पाण खे अकबर, संभाल। अलाह कंदो त तुंहिंजी इज़त। मुंहिंजी इज़त नीलाम थी चुकी आहे बानू बेगम। उहो अकबर खान जंहिंजे शान मर्तबे ऐं ईमान ते माण्हू रश कंदा, हुनजे मुंहं ते हाणे माण्हू थुकण पसंदि नथा कनि। थुकण बाबा, हिन में मुंह जो ऐं दुआ जो को बि ॾोह न आहे। कसम सां बाबा, असांखे ईअं ख़बर न हुई त अदी मुमल इहो कदम खणंदी। जेकर तव्हांखे बि इहो कदम खणणो आहे त हाणे दरवाज़ा खुली चुका आहिनि। बाबा साईं, असां दर खां ॿाहिरि पेर रखूं त असांखे मौत अचे। हाणे मौत मूंखे अचे पुट, मूंखे अचे। घर खां ॿाहिरि निकिरण जहिड़ो न आया रहियो, कंहिंसां अखियूं मिलाइण जहिड़ो न आया रहियो। अकबर, वक़्तु अहिड़ो मरम आहे जेको सभु ज़ख़म मिटाए छॾींदो आहे। इहो बेग़ैरती वारो वक़्तु हाणे मूंखे न घुर्जे बानू बेगम। इन खां पहिरीं जो बेग़ैरतपन जी जीअण सिखी वञा, मूंखे मौत थी वञे। हीअ दुनिया पुनला चइनी तरफ़नि खां हमरा कचे में लही आया आहिनि। हाणे सिर्फ़ तूं कन ॾेई मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। जी जी मां ॿुधां थो। जेतिरो जल्दी थी सघेव न, तूं ई मोबाइल खां ॿाहिरि तरफ़ निकिरणु शुरू कयो। मां बि पोयां अचांव थो। जी जी मां वधां थो। ॻाल्हि ॿुध, मोबाइल पंहिंजी आन रखजांइ, कटिजांइ न। मां पोयां अचां थो। जल्दी हलंदुल, जल्दी हलंदुल। जल्दी कर हलंदुल। मां तव्हांजे पोयां ई आहियां।
मां काफ़ी अॻिते निकिरी चुको आहियां हाणे छा कजे अड़े चरिया तोखे कुछ भी न थींदो तूं सुस्त न थी तूं अॻिते हलंदो हल मां तव्हां वटि पहुचण वारो आहियां तूं अॻिते हलंदो हल ॻाल्हि खे सम्झे छो नथो तूं हिन जंग मां निकिरी ओभर तरफ़ जेको लुंडो बंदि आहे न इन जी साइड खां तूं हलंदो हल पोइ उतां पोइ पके ते चढ़णो आहे उते गाॾी तयार बीठी आहे गुराम असां कोन बची सघंदासीं अड़े चरिया तोखे कुछ भी न थींदो तूं सुस्त न थी तूं अॻिते हलंदो हल मां तव्हांजे वेझो पहुचण वारो आहियां हलंदो हल अॻिते काफी बाहर निकल चुका हूं बाकी थोड़ो सुल्तान राणा तू चवी तो त उतां छोकिरे या छोकिरी खे कढण में मां तुंहिंजो साथ ॾियां हल ठीकु आहे तुंहिंजो मां साथ ॾिनो पर मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त तोखे कीअं ख़बर पई त रईस जी छोकिरी खे कढण में आलम खान जे सौट पुनल जो हथ आहे किथे इन कम में तू शामिल त न आहीं राणा खान सुल्तान तू कुछ भी समझी पर तुंहिंजो मक़सद आहे आलम खान खे बर्बाद करणु ऐं मुंहिंजो कमु आहे अकबर खान खे ख्वार करणु ऐं सुल्तान जॾहिं मुंहिंजो साथ ॾे राणा जेकॾहिं तूं सचो आहीं ऐं छोरो पुनहली आहे पोइ ईअं सम्झ त मुंहिंजो त कमु थी वियो पर पोइ मां तुंहिंजो साथ छो ॾियां ॿार आई सुल्तान ॿार आई जेकॾहिं छोरे छोरी खे उतां हथ करे था वठनि त अकबर खान जी इज़त खे बचाइण जे लाइ हिन ॻाल्हि खे उते जो उते दफ़न करे छॾींदा पोइ छोरे छोरी खे ज़िंदा छॾे वेंदा सुल्तान खान पोइ तूं ऐं मां घणी लख कोशिशूं बि कयूं न पर अकबर खान खे बदनाम न करे सघंदासीं ऐं पोइ हर को इहो ई समझंदो त असां कूड़ा ऐं पंहिंजी दुश्मनी निभाइण जे लाइ अकबर खान सां पिया था रांदि खेॾूं ऐं उनखे बदनाम पिया कयूं पर जेकॾहिं छोरे छोरी खे उतां कढी रवानो करण में कामयाब थी था वञनि त पोइ कंहिंखे बि कुझु चवण जो को रस्तो न आहे हिन खां पोइ अकबर खान ऐं आलम खान जा हथियार हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं हूंदा ऐं असां पोइ ते हटी तमामु सुकून सां वेही इन्हनि ॿिन्हिनि जो तमाशो ॾिसंदासीं ठीकु आहे राणा खान हाणे इहो ॿुधाए त मूंखे करणो छा सुल्तान मूं कुझु प्लानिंग हिन तरीक़े सां ठाही आहे आलम खान इहो कमु तोखे सिज जो घुरण खां पहिरियों करणु घुरिजे जीअं
घणी बदनामी खां बची वञो पर हाणे देरि थियणु घुरिजे सभिनी खां अॻु में तूं लहिजां ऐं जीअं ई हथ अचनि ॿिन्ही जे बूथ ते कपिड़ो चाढ़े केॾे वठी अचिजे ऐं हा आलम खान कोशिशि कजांइ त इहा बापूर ॿाहिरि ताईं न पहुचे आई ॻाल्हि सम्झ में